अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक नओ मौजू खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। दोस्तों, अगर तव्हांजी ज़िंदगी में तव्हां अगर थोरी थोरी ॻाल्हि ते चिड़ंदा हुजो, तव्हांखे कंहिंजो ॻाल्हाइणु न वणंदो हुजे, अगर घर में को गिलास किरे थो तव्हां उन ॻाल्हि ते चिड़ो था, कोई तव्हां खां नंढड़ो सवाल करे थो तव्हां पोइ बि चिड़ो था, तव्हां जज़्बाती थी था वञो। खोड़ सारा मसला, अगर तव्हां इन्हनि शयुनि में मुब्तला आहियो त हिकु त इहो ॿुधाईंदुसि त इहो छाजे करे थींदो आहे, ऐं ॿियो तव्हांखे इन जो हल ॿुधाईंदुसि त इहो मसइलो तव्हांजो हल कीअं थींदो। दोस्तों, इंसान हिन मुल्क जे हालातनि मां जेको ग़रीब तबिको आहे उहो सफ़ा पीड़िजी वियो आहे। अहिड़ा ज़िंदगी जा खोड़ सारा मसइला तव्हां जंहिंजे करे खोड़ सारे बीमारियुनि जा शिकार आहियो। उन बीमारियुनि जो काफ़ी सारो सबबु बि आहे, पर हिकिड़ो सबबु आहे ख़ासि जेको तव्हां सां शेयर कंदुसि, ऐं उहो सबबु हीअ आहे त असां अनलिमिट मोबाइल इस्तेमालु कंदा आहियूं। 24 कलाक मोबाइल असांजे हथ में आहे। असां टाइम ते पाणी न पीअंदा आहियूं, टाइम ते चांहि न पीअंदा आहियूं, ऐं टाइम ते मानी न खाईंदा आहियूं, टाइम ते वॉक ते न वेंदा आहियूं। अहिड़ा खोड़ सारा कम असां छॾे ॾींदा आहियूं, सिर्फ़ु 24 कलाक हिन मोबाइल में लॻी वेंदा आहियूं। न सुम्हण जो टाइम आहे, न उथण जो टाइम आहे, मतिलबु सभु कुझु हिन मोबाइल असांखे आउट करे छॾियो आहे। जॾहिं नेटवर्क जो तजुर्बो चाइना कयो, जॾहिं शुरूअ में 4G उन्हनि स्टार्ट कई त उन टावर जा जेके लेज़र लाइट हुया, उन लेज़र लाइटनि माण्हुनि खे चरियो करे छॾियो हुयो, ऐं काफ़ी सारा जानवर जेके आहिनि उहे पंहिंजी मौत मरी विया। जीत जड़ा जेके बि हुया उहे मुल्क में अनलिमिट तादाद में उहे मरी विया। नेटवर्क जे शौअनि खे बर्दाश्त न करे सघिया। पोइ काफ़ी साल हलंदो रहियो इहो कमु, जॾहिं तजुर्बेकार माण्हू आया, तजुर्बेकार कारीगर आया, इंजीनियर आया, उन्हनि उन ते कमु कयो। आस्ते 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 इन शइ खे हू कामयाबु त थी विया। 4G त असां वटि हलाए विया, पर असां में चिड़चिड़ाहट पैदा थी वई नेटवर्क जे करे। दोस्तों, इन जो हल हाणे तव्हांखे मां ॿुधायां त मोबाइल खे इस्तेमालु असां केतिरो कयूं ऐं कहिड़े टाइम ते कयूं। हीउ शख़्स तव्हांजे साम्हूं बीठो आहे, इन जो मां पाण बि शिकार थियो आहियां, ऐं मूंखे काफ़ी दोस्तनि मशवरा ॾिना त तव्हांखे तमामु घणी चिड़चिड़ाहट अची वई आहे, तव्हां कंहिंसां सिधे मुंहं सां ॻाल्हायो नथा। घर में जेकी बि फैमिली जा माण्हू उहे सभु मुंहिंजी ॻाल्हि खे वठी ॾाढो परेशान हुया त हिनखे थी छा वियो आहे। पोइ मूं डॉक्टरनि सां रुजू कयो। पोइ डॉक्टरनि छा कयो त मूंखे आराम जूं टिकियूं, मादे जूं जेके टेबलेट आहिनि या कैप्सूल आहिनि उहे मूंखे उन्हनि ॾिनियूं, पर उन्हनि सां बि मुंहिंजो मसइलो हल न पियो थिए। मुसलसिल निंड करण जी वजह खां मुंहिंजे दिमाग़ में सूर ऐं मादे जूं तकलीफ़ूं खाई खाई पाकिस्तानी दवाऊं ॾिसो था त उन में साइड इफेक्ट केतिरा आहिनि। अबा हे सूर जी दवा उहे सभु वञी असांखे नुक़सानु था ॾियनि। हिकिड़ी शइ ते फ़रहत कनि था त ॿी शइ जो नुक़सानु था कनि। मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो त तव्हां इन मां छुटकारो हासिलु करे सघो था। उन मूंखे चयो त तव्हां अॻु में सभ खां पहिरियां त मोबाइल जो इस्तेमालु घटि कयो। तव्हां सुम्हण खां पहिरियां ओबासिन जो इंतज़ारु न कयो त तव्हांखे का निंड अचे थी त तव्हां हाणे सुम्ही पओ। पंहिंजे निंड जो टाइम मुक़ररु करे छॾियो। जॾहिं बि तव्हां सुम्हण जी कोशिशि कयो, अगरि तव्हां सम्झो था असां राति जो 10 बजे था सुम्हूं त 8 बजे मोबाइल पंहिंजे खट खां परे करे कमरे में रखी छॾियो। खट जे सिरांदीरो न रखो, छो जो इंसान जी आदत हूंदी आहे, मैसेज आयो, घंटी वॻी व्हाट्सअप ते या कॉल अची वई त असां फ़ौरन खणंदासीं, वरी असांजो सॼो ध्यानु जेको आहे त मोबाइल ॾे अची वेंदो। इन जे करे मूंखे दोस्त ॿुधायो त तव्हां सुम्हण जो टाइम अॻु में मुक़ररु कयो, दवाउनि खे छॾियो, हर कलाक में 1 गिलास पाणीअ जो पीअंदा कयो, ऐं मानीअ जो टाइम जेको तव्हांजो आहे त उनखे यादगिरो कयो त तव्हांखे मानी केॾी महिल खाइणी आहे, निंड केॾी महिल करणी आहे, वॉक ते केॾी महिल वञिणो आहे। ऐं अगरि जे तव्हांखे अञा चिड़चिड़ाहट घटि नथी थिए त तव्हां थोरो घणो फ्रूट जो जेको खाई सघो त तव्हां फ्रूट जो इस्तेमालु कयो। दोस्तो, यकीन कयो, मां पंहिंजी ज़िंदगीअ मां आसरो पले वेठो हुउसि त मूंखे ईअं पियो लॻे त मां शायदि कॾहिं सिधो थी सघंदुमि। मूं उन दोस्त जो मशवरो वठी मूं मोबाइल जो इस्तेमालु घटि कयो। मूं पंहिंजी निंड खे तरजीह ॾिनी। मूं पाणी पीअण जो तरीक़ो जेको अपनायो, मां टाइम ते मानी खाइणु स्टार्ट कयो, टाइम ते घुमणु स्टार्ट कयो, टाइम ते फ्रूट खाइणु स्टार्ट कयो, ऐं मुंहिंजो दिमाग़ जेको आहे पंहिंजी जॻह ते अची फिट थी वेठो। हिन मोबाइल जी रोशनी ऐं लेज़र लाइट असां इंसाननि लाइ एतिरो नुक़सानकार आहे, असां हिन शइ खे सम्झूं नथा। अगरि तव्हां चिड़चिड़ाहट था कयो, तव्हां खां घर जा भाती बेज़ार था थियनि, तव्हां खां दोस्त बेज़ार था थियनि, तव्हांखे कंहिंजो चहिरो नथो वणे, कंहिंजो ॻाल्हाइणु नथो वणे, त तव्हांखे यकीननि हिन मूं वारे नुस्ख़े ते अमल करिणो पवंदो। छो जो तव्हांजो ॻाल्हियुनि खे बर्दाश्त पंहिंजा कंदा,
पंहिंजा घर जा भाती कंदा, पुट कंदो, भाउ कंदो, मतिलबु फैमिली वारा माण्हू कंदा। ॿाहिरियां माण्हू तव्हांजी शायदि इन ॻाल्हियुनि खे बर्दाश्त न कनि, उहे शायदि तव्हां खां तालुक़ु छिनी वञनि त हीउ हिकिड़ो माना चिड़ाक माण्हू थी वियो आहे, या पाण खे कुझु सम्झे थो, या हिन वटि पैसो अची वियो आहे, यार हिन जे ॻाल्हाइण जो अंदाज़ ई चेंज थी वियो आहे। पर ख़बर न आहे त इंसान में अंदरि केतिरियूं बीमारियूं आहिनि ऐं केतिरी चिड़चिड़ाहट आहे, उहो छो आहे। इन जे करे हीउ मां तव्हांखे हिकिड़ो नुस्ख़ो ॾियां थो। सभ खां पहिरियां पंहिंजे निंड जो ख़्यालु कयो। अगरि जे तव्हां 8 बजे सुम्हो था त 6 बजे मोबाइल पाण खां परे करे कमरे में रखी छॾियो। अगरि हिकिड़े कमरे में सुम्हो था, तव्हां ॿिए कमरे में मोबाइल रखी छॾियो, ऑफ करे छॾियो। हाणे वरी ईंदासीं इन ॻाल्हि ते जो माण्हू चवंदा त असां मोबाइल सिर्फ़ु पंहिंजी सिरांदीअ ॾों इन लाइ रखंदा आहियूं त का एमरजेंसी कॉल अची वञे। जॾहिं मोबाइलूं न हुयूं तॾहिं बि एमरजेंसियूं थींदियूं हुयूं, पोइ असां उन्हनि जा मसइला कीअं हल कंदा हुआसीं। एमरजेंसियूं जॾहिं बि थींदियूं आहिनि उन्हनि खे हल बि मुंहिंजो अलाह पाक कंदो आहे, तव्हां हल कोन कंदव। असां सिर्फ़ु हिकिड़ो ज़रियो आहियूं। तव्हां सभ खां पहिरियां पंहिंजे सिहत जो ख़्यालु कयो, पंहिंजी चिड़चिड़ाहट घटि कयो। तव्हां खां सभु माण्हू बेज़ार न त थी वेंदा। तव्हां माण्हुनि जे ॻाल्हाइण लाइ सिखंदव, तव्हां माण्हुनि जे कचहरी लाइ सिखंदव, तव्हां एतिरियूं ख़तरनाक दवाऊं वञी अपनाईंदव, तव्हां नफ़्सियाती डॉक्टरनि जा वञी पेशेंट थींदव ऐं उहे तव्हांखे हर हफ़्ते हर 15 ते डबल डोज़ ॾेई तव्हांखे दवाउनि जो आदी बणाए छॾींदा ऐं तव्हां मजबूर थी पंहिंजी ज़िंदगीअ खां बेज़ार थींदव। तव्हांजी फैमिली जा माण्हू तव्हांजे वेही मरण जो इंतज़ारु कंदा। हीअ दुनिया तव्हां सां ॻंढियलु आहे, हीअ फैमिली तव्हां सां ॻंढियलु आहे। हीअ मोबाइल आर्ज़ी आहे, ज़िंदगीअ खां वधीक मोबाइल कोन्हे। हिन जी शुआ अखियुनि लाइ नुक़सानु, हिन जे लेज़र लाइट दिमाग़ लाइ नुक़सानु, हिन मां कैंसर बि थी सघे थो। मतिलबु काफ़ी सारा ख़तरा हूंदा आहिनि। दोस्तो, तव्हां मुंहिंजूं इहे सभु ॻाल्हियूं ॿुधियूं। मूंखे उमेदु आहे त तव्हां हिन मुंहिंजे ॻाल्हियुनि ते अमल कंदव, पंहिंजो फ़ाइदो कंदव, पंहिंजी फैमिली जो फ़ाइदो कंदव, पंहिंजे बचड़नि जो फ़ाइदो कंदव, पंहिंजे दोस्तनि खे न विञाईंदव। तव्हांजी चिड़चिड़ाहट मथां तव्हांजे दोस्तनि खे विञाए। मां न चवंदुसि त तव्हां मुंहिंजो हीउ वीडियो शेयर कयो। अगरि पसंदि अचे त मुंहिंजो वीडियो शेयर ज़रूरु कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।